इसराइली फौज गजा में मस्जिद ते हमलो 50 नमाज़ी शहीद केतिराई ज़ख़्मी। इसराइली फौज हिकु भेरो ॿीहर गजा जी अल-शिफा अस्पताल में दाख़िल थी वई। दाख़िली रस्ते जा कुछ हिस्सा तबाह करे छॾिया। गजा जूं 18 अस्पतालूं मुकमल तौर गैर फ़ाल थी वयूं। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल गजा जंग में वक़फ़े वारो ठहिराउ मंज़ूर करे वरितो। इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते जंग में वक़फ़े वारे ठहिराउ जे हक़ में 12 वोट पिया। अमेरिका, बरतानिया ऐं रूस वोटिंग दौरान गैर हाज़िर। इसराइल गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जो ठहिराउ खे रद्द करे छॾियो। निगरान सरकार जो पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में मामूली घटिताई जो ऐलान। पेट्रोल ₹2.04 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹6.47 फ़ी लीटर सां अघो। लाइट डीज़ल ₹9 ऐं गासलेट जे फ़ी लीटर में ₹6.05 घटिताई कई वई। नवां अघ अॼु खां लागू थी विया। पाकिस्तान जो IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो थी वियो। एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जी मंज़ूरी बाद पाकिस्तान खे $70 करोड़ मिलंदा। IMF जो चवणु आहे त पाकिस्तान समूरा मुआशी हदफ हासिल करे वरिता आहिनि। कुझु महीननि अंदरि पाकिस्तान में महांगाई में घटिताई जो इम्कान आहे। मार्केट बुनियाद ते एक्सचेंज रेट ते अमल जारी रखण जो वाइदो कयो वियो आहे। अमेरिका ऐं चीन जे सदरनि फॉरेंसिक में मुलाक़ात जो बाइडन जो चवणु आहे त मामलनि खे तकरारनि जे वर न चढ़णु घुरिजे। चीनी सदर शी जिनपिंग जो चवणु हो त चीन ऐं अमेरिका जा सॼी दुनिया में तमामु अहम लाॻापा आहिनि। ॿिन्ही मुल्कनि वटि हिक ॿिए खां मुंहुं मोड़ण जो को ऑप्शन आहे। वर्ल्ड कप जे ॿिए सेमीफाइनल में अॼु ऑस्ट्रेलिया ऐं ॾखण अफ्रीका माडोड काईंदा। भारत पहिरीं सेमीफाइनल में न्यूज़ीलैंड खे शिकस्त ॾेई फाइनल में पहुची चुको। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में भली कार मारवी थईं। हेडलाइंस वाइठियूं ॿुधी ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 30 टीवी न्यूज़।